नासिर मेहर जी अदालत मुख्तियार कार कैरपनाथन शाह के हथ कड़ियूं हणाए जेल मोकिले छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था रियाज़ चांडियो खां। जी रियाज़। जीअं मेयर जी अदालत मुख्तियार कार खैरपुरनाथन शाह मोहम्मद असलम चांडियो खे हथ कड़ियूं हणाए जेल मोकिले छॾियो आहे। उन हवाले सां असां तफ़सीलुनि सां पंहिंजे नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं त अदालत पारां मुख्तियार कार मेहर मथां मुख्तियार कार खैरपुरनाथन शाह मथां 200 रुपया दंड पिणु विधो आहे। एडिशनल सेशन जज मेहर सैद इजाज़ अली शाह जी अदालत मुख्तियार कार खैरपुरनाथन शाह मोहम्मद असलम चांडियो खे हथ कड़ियूं हणाए जेल मोकिले छॾियो ऐं उन खां अलावा मथां 200 रुपया दंड पिणु विधो आहे। जॾहिं त मुख्तियार कार खैरपुरनाथन शाह खे 1 महीने जी सज़ा ॾिनी वई आहे, उनखे हथ कड़ियूं हणाए ऐं जेल मोकिलियो वियो आहे। उन हवाले सां असांखे जेका मालूमात मिली आहे त मुख्तियार कार खैरपुरनाथन शाह मोहम्मद असलम चांडियो जेको गैर कानूनी कब्ज़े जो हिकिड़ो केस हुयो जेको मेहर जी अदालत में हलंदड़ हुयो ऐं मुख्तियार कार मेहर खे अदालत हुकुम कयो हुयो त इन जूं मुख़्तलिफ़ जेके रिपोर्टूं उहे ॾिनियूं वञनि, पर मुख्तियार कार खैरपुरनाथन शाह वक़्त सिर उहे रिपोर्टूं न ॾेई सघियो। हिन में पंहिंजे फर्ज़नि में कोताही कयई, जंहिं करे अदालत इहो फ़ैसिलो ॿुधायो आहे। अदालत मुख्तियार कार खैरपुरनाथन शाह असलम चांडियो खे 1 महीने लाइ जेल मोकिले ऐं मथां 200 रुपया दंड विधो आहे। जी रियाज़ अमान जी मेहरबानी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।